जीअं त तव्हां सभी दोस्त मुंहिंजी सूरत हाल खां बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो त मां हिकिड़ो कुदरती हादसो थी पियो। मां मुसलसिल अॼु मुंहिंजे ख़्याल में 42 ॾींहं आहे घर खां ॿाहिरि निकितो कोन आहियां। क़ब्रस्तान खां उतां खां क़ब्रस्तान के दोस्त आया, कनि दोस्तनि पेटीअ लॻियूं, कहिड़ी बि ॻाल्हियूं कयूं, कनि कहिड़ी बि ॻाल्हियूं कयूं। असां पंहिंजे सदे में हुयासीं, दोस्तनि सां का बि तफ़सीली असांजी का ॻाल्हि ॿोल न थी सघी आहे। पेटीअल मर्कज़ जे दोस्तनि जे तरफ़ां असां वटि लेटर पहुतो आहे त सिंध जी जनरल बॉडीअ जो असां इजलास घुरायो आहे। जॾहिं त असांजो जेको अॻुवाण आहे, असांजी जेका पंचायत आहे, उन पंचायत जो जेको वॾो आहे हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहिबु, उनजो बि वीज़ा अॻ में ॾिनल हुई, कुदरती उनजी बि वीज़ा लॻी वई। उहो बि ईरान इराक़ ज़ियारतुनि जे लाइ वियल आहे। असां इहा बि कोशिशि कईसीं दोस्तनि खे इंडस्ट्री जी मार्फत जेसीं ताईं उहो असांजो अॻुवाण मोटे जनरल बॉडी जी का तारीख़ ॿी रखी वञे, पर ख़ैर उहा बि चेंज न थी। हाजी शफ़ी मोहम्मद साहिबु ऐं असां पाण में हाजी शफ़ी मोहम्मद साहिबु ऐं असां पाण में सलाह करे कल्ह हिकिड़ी पोस्ट लाथीसीं ट्योनी त जनरल बॉडीअ में भरपूर नमूने सां शिरकत करणु घुरिजे। असां जा जेके बि दोस्त आहिनि कराचीअ जा, पर सिंध सॼी पंहिंजी आहे, कुल असां दोस्त कुल पाण मां जेके असांजा हमख़्याल दोस्त आहिनि। कराचीअ में असांजो जेको ज़िले सदर पंहिंजो सेंट्रल आहे साईं शेर मोहम्मद मेमण आहे, साईं मोहम्मद रमज़ान राजपूत आहे, साईं अख्तर नवाज़ कुरैशी आहे, साईं कोरंगी जो ज़िले सदर साईं शोएब भाई आहे, साईं रफ़ी ख़ासकेली साहिबु आहे, या असांजे मिठी थरपारकर ज़िले जो सदर साईं बादल दल साहिबु आहे, ऐं असांजो बदीन ज़िले जो सदर साईं नूर मोहम्मद सूमरो साहिबु आहे, ऐं असांजे टंडे मोहम्मद ख़ान ज़िले जो जेको असांजो अॻुवाण आहे साईं हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहिबु मुल्क खां ॿाहिरि वियल आहे, ईरान इराक़ ज़ियारतुनि ते वियल आहे। हुनजो जनरल सेक्रेटरी शाहनवाज़ महर साहिबु आहे, ऐं ॿियो असांजो मटियारी ज़िले जो सदर साईं गुल मोहम्मद हिमू पुटो साहिबु आहे, ऐं असांजी जेकमबाद ज़िले जो जेको असांजो दोस्त सदर साईं डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो साहिबु आहे, साईं मुमताज़ शाह आहे, मां तव्हांजो नियाज़ साईं लाखो साहिबु आहे। ख़ैर असांजा जेके दोस्त आहिनि या असांजे पंहिंजो लाड़काणे डिवीज़न जा ॿिया असांजा जेके दोस्त आहिनि, साईं मुमताज़ चाचड़ हुजे, साईं मुमताज़ वधो हुजे, सभु असां कुल पाण मां कुल हिक ॿिए जा दोस्त ऐं कुल हिक ॿिए जा ॿाहिरि आहियूं। असांखे खपंदो त ईअं हुयो त असां जेको आहे अॻ में दोस्तनि जी गॾिजाणी घुरायूं आहे, पर असां उहा न घुराए सघियासीं। मूं वटि टाइम बि न हुयो, हाजी साहिबु बि मुल्क खां ॿाहिरि वियल हो। हाणे असां सभु दोस्त मरकज़ी दोस्तनि खे गुज़ारिश था कयूं त असां अॻु में बि ऐलान करे चुका आहियूं त असां जनरल बॉडीअ में ईंदासीं, पर दोस्तनि जे तरफ़ां जेको लेटर मिलियो आहे उन में आइनी तरमीमनि जे लाइ लिखियो वियो आहे। थियणो ईअं खपंदो आहे त जेका बि आइनी तरमीम थिए उहा जेका आइनी कमेटी थींदी आहे, आइनी कमेटीअ जो चेयरमैन बि माशाअल्लाह असांजी पेटीअल जो सीनियर दोस्त आहे, जेको अॻु में मरकज़ी जनरल सेक्रेटरी बि रहियो आहे ऐं पेटीअल जो मरकज़ी उहिदनि ते बि रहियो आहे। इलेक्शन कमीशन जो बि गुणो चेयरमैन आहे, आइनी माहिर बि आहे, असांजो महिरबानी दोस्त आहे हाजी नाज़र निज़ामाणी साहिबु, उहो आइनी कमेटीअ जो चेयरमैन आहे। उन्हनि खे खपंदो त ईअं हुयो त आइनी जेको मसइलो हो उहो तयारु करे जनरल बॉडीअ जी डेट खां 10-15 ॾींहं अॻु में मरकज़ी बॉडी खे ॾियनि हा, ऐं मरकज़ी बॉडी उहा हेठि पंहिंजो जेको आहे सो लाहे आहे, ज़िलनि खे डिवीज़न खे मिले आहे, ज़िलनि खे मिले आहे, ज़िला यूनिटनि में लाइन आहे, उन ते बहस मुबाहिसो थिए आहे, का राय ॾिजे आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त सुभाणे सिंध जी जनरल बॉडी आहे, हिन महिल ताईं बि उहो आइनी मसइलो दोस्तनि न लाथो। मरकज़ी बॉडी जे दोस्तनि खे, आइनी कमेटी जे दोस्तनि खे, पेटीअल जी तनज़ीम जे ख़ैर ख़्वाह जी हैसियत में, तनज़ीम सां मोहबत कंदड़ फ़र्द जी हैसियत में गुज़ारिश थो कयां, अपील थो कयां त अॼु शाम 7 बजे ताईं उन खे फेसबुक ते लाथो वञे। देरि आयद दुरुस्त आयद। मोहबत में असां इहो बि कोन था उन्हनि दोस्तनि सां हिसाबु कयूं त तव्हांखे 15 ॾींहं अॻु में लाहिणो हो, तव्हां न लाथो। ख़ैरु आहे, दोस्तनि खां के ग़लतियूं शऊरी थींदियूं आहिनि, के लाशऊरी थींदियूं आहिनि। थी सघे थो आइनी कमेटीअ खां इहे शऊरी ग़लती थी हुजे, या मरकज़ी बॉडी जे दोस्तनि खां लाशऊरी ग़लती थी हुजे, आइनी कमेटी जे दोस्तनि खां लाशऊरी ग़लती थी हुजे। उन्हनि खे गुज़ारिश था कयूं त अॼु शाम
7 बजे ताईं उहो मसौदो जेको आहे उहो फेसबुक ते लाइनि ऐं डिवीज़न जे सदरनि खे ज़िलनि जे सदरनि खे उहो व्हाट्सअप कनि त असां जीअं दोस्तनि खे आगाह करे सघूं आईनी मसौदो दोस्त लाज़मी लाइनि। असां PTLF जे दोस्तनि सां जेको बि तंज़ीमी तौर ते दोस्त फ़ैसिलो कंदा उस्तादनि जा खोड़ सारा मसइला अञा सरकार वटि इल्तिवा जो शिकार पिया आहिनि। उस्तादनि जा मसइला हल कोन्हनि थिया। ॾिसो था त उन्हनि उस्तादनि खे ज़हनी तौर ते परेशान करे छॾियो आहे। अपग्रेडेशन अञा घणनि जायुनि ते रही पई आहे। असांखे सर्विस स्ट्रक्चर कोन मिलियो आहे। खोड़ सारा मसइला ऐं डेट ऑफ अपॉइंटमेंट खां असांजे नौजवान उस्तादनि खे उहा सीनियरिटी उहा न मिली आहे। खोड़ सारा जेके मसइला आहिनि उहे अञा असांजा सरकार वटि इल्तिवा जो शिकार आहिनि। जेकॾहिं उस्तादनि जे वसीतर मुफ़ादनि खे साम्हूं रखंदे मरकज़ी बॉडी जनरल बॉडीअ में उस्ताद